इसहाक डार मुल्क जे डिफॉल्ट थियण वारनि ख़बरुनि खे हथ ठोकियो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त महल सां बैरूनी अदायगनि बावजूदि स्टेट बैंक जी मटासठा वारनि ज़ख़ीरनि में गुज़िरियल हफ़्ते $1 अरब जो वाधारो थियो। गैर मुल्की कमर्शियल बैंकुनि पाकिस्तान खे सहूलियतूं ॾियणु शुरू करे छॾियूं आहिनि। अॻे हफ़्ते IMF सां स्टाफ लेवल मुआहिदो तइ थी वेंदो, जॾहिं त लीगी अॻुवाण ऐं नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल हुकूमती मुआशी पॉलिसियुनि खे तनक़ीद जो निशानो बणायो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे जारी कयल बयान में नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार पाकिस्तान जे डिफॉल्ट थियण वारनि ख़बरुनि खे हथ ठोकियो करार ॾिनो ऐं चयो त महल सां बैरूनी अदायगियुनि बावजूदि स्टेट बैंक जे मटासटा वारनि ज़ख़ीरनि में गुज़िरियल हफ़्ते $1 अरब जो वाधारो थियो। पाकिस्तान जे डिफॉल्ट थियण वारियूं ख़बरूं ग़लति आहिनि। इसहाक डार चयो त गैर मुल्की कमर्शियल बैंकुनि पाकिस्तान खे सहूलियतूं ॾियणु शुरू करे छॾियूं आहिनि। पाकिस्तान ऐं IMF विच में अॼु वर्चुअल ॻाल्हियूं ॿीहर शुरू थींदियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इहो पिणु चयो त अॻे हफ़्ते IMF सां स्टाफ लेवल मुआहिदो तइ थी वेंदो। ॿिए पासे हुकुमरान जमायत जे अॻुवाण ऐं अॻूणे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल हुकूमती मुआशी पॉलिसियुनि ते छिती तनक़ीद कई। ख़ानगी TV सां ॻाल्हाईंदे मिफ्ता इस्माइल चयो त हुकूमत जी का बि संजीदा पॉलिसी नज़र न पई अचे, मईशत सां खेॾाड़ कयो पियो वञे। मिफ्ता इस्माइल अॼोके ॾींहं खे पिणु मुल्की मईशत जो ख़राब तरीन ॾींहुं करार ॾिनो ऐं चयो त रुपयो डॉलर जे मुक़ाबले में $300 ताईं पहुची वियो आहे ऐं व्याज जी शरह बि 3% वाधारे सां 20% थी वई आहे।